नाले वफ़ाक़ी हुकूमत पारां बोर्ड मुतासिरनि खे बिजली के बिलन में रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बिजली बिलन में जनरल सेल्स टैक्स, एफसी चार्जिस ऐं फिक्स चार्जिस ख़त्म करण ते गौर कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब बोर्ड मुतासिरनि लाइ बिजली बिलन में इनकम टैक्स ऐं ॿियनि टैक्सनि जे ख़ात्मे जी तजवीज़ ते बि गौर कयो वियो आहे। वाज़े रहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गुज़िरियल ॾींहुं हुकूमत खां बोर्ड मुतासिरनि जा बिजली बिल माफ़ करण ऐं ज़रई एमरजेंसी लॻाइण जो मुतालबो कयो हो। नाज़रीन, अवां खे पहिरियों ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त वफ़ाक़ी हुकूमत पारां बोर्ड मुतासिरनि खे बिजलीअ जे बिलनि में रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बिजली बिलनि में जनरल सेल्स टैक्स, एफसी चार्जिस ऐं फिक्स चार्जिस ख़त्म करण ते गौर कयो पियो वञे। ज़रियनि मूजिब बोर्ड मुतासिरनि लाइ बिजली बिलनि में इनकम टैक्स ऐं ॿियनि टैक्सनि जे ख़ात्मे लाइ बि तजवीज़ ते गौर कयो वियो आहे। वाज़े रहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गुज़िरियल ॾींहुं हुकूमत खां बोर्ड मुतासिरनि जा बिजली बिल माफ़ करण ऐं ज़रई एमरजेंसी लॻाइण जो मुतालबो कयो वियो हो।